अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु वरी गॾु आहियूं हिकु नए ब्लॉग सां जेको सिंधीअ में आहे। छो जो पंहिंजे ॻोठ पहुची विया आहियूं खेरनि सां। ऐं तव्हां ॾिसंदा बैकग्राउंड में त शाम जो वक़्तु आहे ऐं पहाड़ जे मथां बीठो आहियां। अॼु को ब्लॉग को ख़ासि न आहे, बसि पहाड़ ते निकिरी आया आहियूं। हाणे सोचियां पियो त हीअ हेठि जॻह ॾिसो पिया, हिन जॻह ते लही हेठां थी वरी अचां। छा ख्याल है शाहरुख भाई? जीअं तुंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां हवा त इलाही आहे, हवा त वञो, थकी कोन आहियो। आउं न हा, कोन वञा। थकी त पवंदो माण्हू, आहे इलाही हेठि आहे। हीअ ॾिसो न, हिते हींअर असीं बीठा आहियूं ऐं हीअ हेठि हेसि ताईं वञिणो पवंदो। ऐं हे ॾिसो, हे हाई वोल्टेज खंभा लॻल आहिनि बिजलीअ जा। हे वञनि पिया सिधो पंजाब। पॉडकास्टनि ते बिजली ठहे थी, हितां खां गुज़रे थी। असीं पंहिंजे अखियुनि सां सिर्फ़ु ॾिसंदा आहियूं हिन बिजली खे गुज़रंदे। असांखे को बेनिफिट कोन्हे हिन मां। हाणे हलूं था, हेठि लहूं था। कीअं था हलूं उहो ई ॾिसो कीअं था हलूं असीं। दोस्तो, गाॾीअ खे असां हिते बीहारियो आहे, लॉक करे छॾियोसीं गाॾी। छो जो अॼुकल्ह ॻोठ में चोर वधी विया आहिनि। चोर हज़रात अगरि वीडियो ॾिसो पिया त अलाह जो ख़ौफ़ करियो, ख़ुदा जो ख़ौफ़ करियो। चोरी चकारी में कुझु कोन्हे। ये ना शाहरुख भाई, चलो हलूं था, लहूं था पाण। असल में अमी सोचींदा हूंदा त अॼो को वरी सिंधीअ में को उर्दू में त ॻोठ में अची वियो आहे न। त हाणे ॻोठ में मुंहिंजा इर्द गिर्द सभई सिंधी ॻाल्हाइण वारा। उते वरी आउं उर्दू ॻाल्हाईंदुसि, व्लॉग त ठही वेंदो, सम्झ में बि अची वेंदो, पर उहा वाइब कोन ईंदी। व्लॉग वारी, सिंधी व्लॉग वारी वाइब कोन ईंदी आहे न। हे ॾिसो केॾो मथे ऊचाईअ ते आहियूं। हे पाणी जी बोतलूं कंहिं पीतियूं आहिनि शायदि। हे ॾिसो, हिते अक्सर ईंदा आहिनि ॻोठ वारा। हिते ॻोठ वारा अक्सर ईंदा रहंदा आहिनि। हे हेठि हिकिड़ी गुफ़ा आहे, उते वेंदा आहिनि। उहो तव्हां ॾेखारियो था। हीअ ॾिसो, हीअ आहे गुफ़ा। हीअ ॾिसो, हिते रहण जी जॻह बि ठही पई आहे। हे बकरीअ जूं पोलणियूं बि आहिनि। दोस्तो, जॾहिं बि पहाड़नि ते अचो न, पहिरीं सॼे आस पास जेका न नज़र सानी कंदा करियो त का बला या को बिच्छू वग़ैरह न हुजे। कुंडियारो, बिच्छूअ खे असीं पंहिंजे ॻोठाणी ज़बान में चवंदा आहियूं कुंडियारो। छो जो पुठियां कुंडी हूंदी आहे न, कुंडीअ वारो ईअं। हीअ हेठां हेॾां ॾिसो, इहे सभु हिते छोकिरा वेहंदा आहिनि। असीं हिते अची खाइण जी का चीज़ वठी ईंदा आहियूं, अक्सर पोइ हिते खाईंदा आहियूं। पर अॼु पाण हिते कुझु खायूं नथा, अॼु हलूं था पाण हेठि। शाहरुख बीठो आहे न। शाहरुख भाई, तूं लहीं थो या सिर्फ़ु आउं लहां? ईअं कर। हाय दोस्तो, अचो त पंहिंजी हीअ नंढड़ी जर्नी जेका आहे इहा हेठि लहण वारी आहे, शुरू करियूं था। हाणे शाहरुख खे मूं जेको आहे न हिते विहारियो आहे। शाहरुख चयो त आउं कोन थो लहां हेठि, छो जो शाहरुख जो वज़न आहे ज़्यादा। इहो लहंदो त वरी चढ़ी कोन सघंदो। इन करे हिनखे मूं ॾिनो ॿियो मोबाइल। मूं चयोसि त मथी एंगल खां बि तूं थोरो रिकॉर्डिंग कर, त व्लॉग में थोरो मज़ो अचे। हा, क्रेन घुराइणो पवंदो, ईअं कमु कोन्हे। बहरहाल हीअ जॻह आहे ॾाढी ख़तरनाक। ॾाढे एहतियात सां हिकु हिकिड़ो क़दम जेको आहे न ॼमाए रखी करे पोइ लहिणो पवंदो। हे ॾिसो, ऐं सपोर्ट, मज़बूत सपोर्ट में पकड़े। दोस्तो, हे शाहरुख मुंहिंजो गिफ्ट पियो ठाहे। असांजो ग्रुप आहे हिकिड़ो दोस्तनि जो, कज़न्स वग़ैरह, उन ते उछलाईंदो इहो गिफ्ट। हाणे आउं चवांसि पियो मुंहिंजो हुन ॿिए एंगल खां वीडियो बना त आउं हेठि लहां। ख़ाली ख़ाली हेठि लही वरी मथे चढ़ींदो त मज़ो कोन ईंदो। शाहरुख, को अहिड़ो को चैलेंज या कोई टारगेट हुजे न जेको आउं हेठि लही अचीव करे अचां। अहिड़ो छा करियूं? दोस्तो, हिते गिदड़ बि असां वटि जाम आहिनि। अगरि को गिदड़ मूंखे नज़र आयो त पोइ त अञा भले भले थींदी, व्लॉग में गिदड़ अची वेंदो। अॻे असीं नंढा हूंदा हुआसीं न, तॾहिं मुक़ाबिलो रखंदा हुआसीं। त माना ॿ ॼणा जल्दी तेज़ी सां लहंदा हुआ ऐं लही करे को वणु हूंदो हुओ हेठि, हुनखे हथु लॻाए वरी मथे चढ़णो हूंदो हुओ। हुन में असीं इहो मुक़ाबिलो रखंदा हुआसीं त केरु थो पहिरीं पहुचे, वण ते हथु लॻाए वरी
वापसी कीअं त केरु थो पहुचे पहिरीं। अॼु तक को मुक़ाबिलो कोन्हे, पर ईअं ई बसि आराम आराम सां थो लहां। पहाड़ ते हमेशह जेको न हीअं, अगरि हीउ पहाड़ सीधो हेठि पियो लहे न, तव्हांखे ईअं सीधो हेठि नाहे लहिणो, तव्हांखे लहिणो हीअं थोरो कर्व में लहंदा आहियो न त ॾुखियाई कोन थींदी तव्हांखे। अञा हेठि जाम आहे, ॾिसंदे ॾिसंदे पहुची त वेंदासीं। ऐं ॿेली ॻोठ वारा मूंखे ख़बर कोन्हे ॾिसो घणा था, पर सब्सक्राइब त करियो। ॻोठ माशाल्लाह इलाही वॾो आहे, सभु ख़ुदा जी कुदरत आहे। ॾिसो कीअं पहाड़ ठहिया, कीअं वण टिण। हे साम्हूं ॾिसो हिकिड़ी गुफ़ा, हिन में गिदड़ रहंदा आहिनि। हीअ वण खे थोरो हटाइणो पवंदो, वण खे हटाए हथ सां। ॼारा पिया उॾामनि, सिंधीअ में ॼारा, चील बि चई सघो था, पर चील वरी उर्दू में थी वियो। हेॾां ॾिसो चंड बि नज़र अचे पियो, इहे आहिनि ॼारा। दोस्तो पहाड़ ते लहण महिल न, जॾहिं जीअं ई थोरी ढलांग ईंदी आहे न, ऐं अॻियां अहिड़ो पथर हूंदो हुन ते माण्हू ब्रेक हणी सघे थो ईअं। दोस्तो मूं चयो पियो त तव्हां मूंखे सपोर्ट ॾेखारियो, यूट्यूब ते तमामु घटि पिया ॾेखारियो सपोर्ट। ऐं माशाल्लाह ॻोठ में जेको आहे सो काफ़ी घर आहिनि, ऐं माण्हू 2 खां 3 हज़ार ताईं माण्हू हूंदा। उन मां हर माण्हू वटि अॼुकल्ह 2 मोबाइल आहिनि। ऐं इहे 2,000-3,000 माण्हू त उहे आहिनि जेके 18+ आहिनि। 18+ जेके आहिनि उन्हनि जी तादाद एतिरी आहे। 18 खां घटि वारा उन्हनि वटि त 3 मोबाइल आहिनि। माना अगरि एवरेज बि कढूं न, 10,000 खनि मोबाइल त हूंदा ॻोठ में। सभई अगरि सब्सक्राइब करियो मूंखे ऐं अहसन इक़बाल खे, त छा ॻाल्हि कजे। पर अफ़सोस त केरु करे कोन सपोर्ट। तव्हांखे थोरो ॾेखारियूं मथे खां त केतिरो हेठि लही आयो आहियूं। हीउ ॾिसो, हीउ वेठो आहे शाहरुख़, हितां खां लही आयो आहियां। बाक़ी थोरो शाहरुख़ खे अकेलो छॾे आया आहियूं मथे। हीउ ॾिसो खंभा बिजलियुनि जा, हाणे हे तारूं आहिनि सिधो मथां। शाहरुख़ पियो सॾे मूंखे, हा हा ख़ैरु आहे ख़ैरु। हा हीउ ॾिसो हेठि पहुची विया आहियूं, ऐं हेठि अहिड़ो कुझु ख़ासि त आहे कोन। हीउ वण परे खां नज़र आयो पिए। हाणे शाहरुख़ तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं। हीउ ॾिसो मस्त सां नज़र थो अचे। बहरहाल दोस्तो, सर्दीअ जे मौसम में पघर निकिरी वियो। हाणे भई वापसी था हलूं। मिशन हो इहो, हीउ पहाड़ लहण जो, लही आया आहियूं। हाणे वरी मथे था चढ़ूं। हाणे हलो था हलण, वापसी में बि आराम आराम सां चढ़ंदासीं, छो जो आउं नथो चाहियां त थोरो थकी पवां। आराम आराम सां, तकड़ कोन्हे। हाणे हलूं था मथे। हा भले ॾिसनि। दोस्तो हीउ ॾिसो वण, हीउ वण आहे, हीउ ॿकरियूं खाईंदियूं आहिनि। हीउ जेको आहे न, हे ॿकरियुनि जी खुराक आहे। ॿकरियूं हे खाईंदियूं आहिनि। हीउ त सुकी वियो आहे, हीउ ताज़ो ताज़ो हूंदो आहे न जॾहिं, इहे ॿकरियूं खाईंदियूं आहिनि जाम शौक़ सां, ऐं ॾाढो खीरु ॾींदियूं आहिनि इहे खीअण खां पोइ। हींअर बरसाति जी मौसम कोन्हे, बरसाति गर्मियुनि जी बरसाति खां पोइ जेको आहे सो ॿिया बि खोड़ सारा ॿूटा हिते पैदा थी वेंदा आहिनि, के इंसान बि खाई सघे थो। जानवरनि जे लाइ बि काफ़ी ॿूटा पैदा थी वेंदा आहिनि। दोस्तो हेतिरी चढ़ाई थी वई, बाक़ी अञा आहे जाम।
हे बि हिकिड़ो ॿूटो आहे ॾिसो, हे जेको आहे न हे कपा वांगुरु आहे। हे ॾिसो, हिननि सां विहाणा वग़ैरह जेके हूंदा आहिनि सुम्हण जे लाइ, उन्हनि में ही भराई थींदी आहे हिन जी। ॿियूं बि खोड़ सारियूं चीज़ूं ठहंदी हूंदियूं हिन मां, मूंखे ख़बर कोन्हे, पर विहाणनि में त असां ॾिठो आहे बचपन में, हीअ चीज़ विहाणनि में हूंदी आहे। हिन खे चवंदा अलाए छा आहिनि, अवां मां कंहिंखे ख़बर हुजे त ॿुधायो नालो। हीअ आहे थूहर। हीअ ॾिसो कपा वारो ॿूटो हिते बि आहे। हिन खे ही जाम तादाद में हिते असां वटि मौजूदु आहे। हिन खे अगरि माण्हू जमा करे सेल करे सघे थो सुठे प्राइज़ में। दोस्तो, चढ़ण वक़्तु मूंखे हिकिड़ो ही बि नओं ॿूटो नज़र आयो। मुंहिंजे लाइ त नओं कोन्हे, पर हीउ ॿूटो ॾिसो केॾो ख़ूबसूरत आहे। हिन में कंडा बि आहिनि त वरी पन बि आहिनि ख़ूबसूरत। कंडा बि तेज़ कंडा आहिनि हिन जा। हिन ॿूटे जो बि नालो अलाए छा आहे। हिकिड़ो ही ॿूटो बराबरि में। ही त गाह आहे, जंगली गाह। इहे बि ॻऊं वग़ैरह खाईंदियूं आहिनि, ॿकरियूं ॻऊं। दोस्तो, ही आहे गुगर। हिन खे असीं चवंदा आहियूं गुगर जो वणु। दोस्तो, मूं हिन वण जी ॻाल्हि पे कई। हे ॾिसो, हिन वण खे चवंदा आहिनि गुगर जो वणु। हिन में जेको आहे न, हिन खे कट लॻाए, हा, हिन वण खे कंहिं पथर सां या कंहिं चाकू सां हीअं हिन तरह कट लॻाईंदा आहिनि। हिन मां निकिरंदो आहे रस, ऐं उहो रस ॾाढो क़ीमती आहे, ॾाढो महांगो जेको आहे न सेल थींदो आहे। काफ़ी ॻोठ वारा सेल कंदा हुआ, हाणे शायदि घटि था कनि। असीं जॾहिं नंढा हुआसीं तॾहिं काफ़ी सेल कंदा हुआ। हीअ त शायदि सुकी वियो आहे। हीअ मथां जेको आहे न, ही माना चवंदा आहिनि काफ़ी महांगो आहे। असां कॾहिं न सेल कयो आहे, न ई असां कॾहिं हिननि जो रेट पुछियो आहे, छो जो इंट्रस्ट कोन हो हिन में। बाक़ी का त अहिड़ी ख़ासि ॻाल्हि हूंदी, शायदि हिन मां को दवाई ठहंदी हूंदी, या एंटी वेनम का वैक्सीन ठहंदी हूंदी, ख़बर न आहे। दोस्तो, तक़रीबन पहुची विया आहियूं वापसी। हेठि ॾिसो केॾो हेठो, हालांकि हीअ एॾो ख़ासि को ऊंचो पहाड़ बि कोन्हे, कोई बि लाह निकिरी आहे मुंहिंजा। ऐं वियो बि आराम सां होसि, वापसी बि आराम सां। कोई बि साह जेको आहे ॾिसो भरिजी वियो आहियां साह मां। हीअ असांजो शाहरुख भाउ। हा, खेरनि सां पहुची वियोसि। अल्लाह अकबर। दोस्तो, ॾाढो ॾुखियो कमु हो, हालांकि आउं आराम सां वियो आहियां, का जल्दबाज़ी में कोन कई। असीं त जल्दी में वेंदा हुआसीं, पोइ अञा घाटो थकंदो हो माण्हू। हीअंर त आराम सां वियो आहियां, कोई बि थकी पियो आहियां। बसि दोस्तो, अॼु जो ही व्लॉग अगरि पसंदि आयो त लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब करियो। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं व्लॉग में। ऐं ॿी सजेस्ट बि करे सघो था त किथे व्लॉग ठाहियां। ॿिया बि काफ़ी खोड़ सारा माउंटेन आहिनि हिते, अभी सजेस्ट करियो कहिड़े क़िस्म जो व्लॉग ठाहियूं, इंशाअल्लाह उहो ठाहींदासीं। बाक़ी अल्लाह हाफ़िज़, मिलंदा वरी ॿिए व्लॉग में।